उहा सिंधु तहज़ीब जा हज़ारे सालनि खां वठी सिंधु तहज़ीब जा वारिस ऐं मालिक आहियूं जेका सिंधु तहज़ीब दुनिया जी वाहिद सिंधु तहज़ीब आहे असां त मुंहनि जे दड़े जा उहे शाहकार माण्हू आहियूं जंहिं ॿिनि तहज़ीबुनि खे जनमियो आहे असां त उहे पोइ दड़े जा शाहकार माण्हू आहियूं असां ओगण ढकण दुनिया खे सेखारी आहे अॼु असां 21वीं सदी जे अंदरि हिन ग़ुलामी जी लकीर हेठि गुज़ारियूं पिया असांजो सिंध जो माण्हू साम्राज्य इहा साज़िश आहे त सिंध जो जेको माण्हू आहे सिंध जा जेके ॿार बच्चा आहिनि उहो पाणी जे लाइ पाणी जे क़तरे जे लाइ तड़पी तड़पी मरनि हिन जे करे तड़पी तड़पी मरण खां बहितर आहे अचो त जदोजहद कंदे मरूं अचो त तारीख़ी किरदार अदा कंदे मरूं हिन जे करे अचो त पंहिंजे जियाप जी जंग विढ़ंदे करे विढ़ंदे मरूं हिन जे करे हिन सूरत में जेकॾहिं वतन सां न बीठासीं त पोइ काइर लिखबासीं लतीफ़ असांखे ॿुधाए वियो आहे त जागो चाड़े जा समा सुख में सुम्हो हिन जे करे हीउ जागण जो वक़्तु आहे हिन ॾुखी सूरत में जेकॾहिं पाण ख़ामोश थी वेही रहियासीं त पोइ वतन न रहंदो हा वतन न रहंदो त पोइ असां बि न रहंदासीं जेकॾहिं केनाल ठही विया असांजा शहर न रहंदा असांजा दरगाहूं न रहंदियूं असांजा ॻोठ वीरान थी वेंदा असां पाण भिड़वान थी वेंदासीं हिन जे करे अचो जीअं सिंध क़ौमी महाज जे तरफ़ां जीअं सिंध क़ौमी महाज शहीद बशीर ख़ान जे तरफ़ां 21 फरवरी ते मुसलसल 2 महीननि खां वठी करे जड़ जंग पहुची करे उहो शहीद वॾे जी रवायतुनि जो पासदार मोहतरम डॉक्टर नियाज़ कालाणी मुसलसल 2 महीननि खां वठी करे सन में ऐलान थियो आहे मुसलसल 2 महीननि खां वठी करे असां ॾींहं राति पाण पतोड़ियूं पंहिंजे धरती जे लाइ पंहिंजे धरती जे वजूद जे लाइ उहो पैगाम खणी आया आहियूं 21 फरवरी ते पाण मल्हायो बबुलो बाईपास ते धरणे जो ऐलान कयो आहे उन्हनि में हज़ारनि जी तादाद में माण्हुनि जी शिरकत हूंदी कारूंजर खां वठी कराची खां वठी केटी बंदर ताईं हज़ारे माण्हुनि जी शिरकत हूंदी असां पंजाब साम्राज्य खे इहो ॿुधायूं त सिंधु दरिया जेको आहे उहो सिंधी माण्हुनि जो आहे उन ते मालिकी ऐं वारसी जो हक़ सिंध जे माण्हुनि जो आहे छाकाणि त फितरत इहो फ़ैसिलो करे छॾियो आहे सिंधु दरिया जा जेके मालिक ऐं वारिस आहिनि उहे फ़क़ति ऐं फ़क़ति असां सिंधी आहियूं इन जे करे असीं सम्झूं था पिया सिंध जा माण्हू जेकॾहिं असां सम्झो था पिया त सिंध जो वजूद ख़तरे में आहे अचो त जदोजहद कयूं अचो त पंहिंजो दरिया बचायूं अचो त पंहिंजा तालीमी इदारा बचायूं तालीमी इदारनि जी सूरत अहिड़ी आहे सिंधु यूनिवर्सिटी मेरान यूनिवर्सिटी पाणी जे बहाने बंदि करे छॾी हुननि हाणे ॾिसो त इन सूरत में जेकॾहिं पाणी न रहंदो असांजा तालीमी इदारा ई तबाह थी वेंदा इन जे करे पंहिंजी जान जोखे में आहे पंहिंजो तशख़ुस जेको आहे ख़तरे में आहे इन सूरत में अचो त पाण मल्हायूं हज़ारनि जी तादाद में 21 फरवरी ते बबुलो बाईपास ते पोइ 2 कलाकनि जो या 3 कलाकनि जो धरणो न आहे 24 कलाकनि जो धरणो आहे इन 24 कलाकनि जे धरणे में हफ़्तो जेको आहे ट्रैफिक पंजाब जी मोतल ते पंजाब साम्राज्य खे ख़बर पवे त सिंधी माण्हू माज़ी में बि विढ़िया आहिनि सिंधी माण्हू हाल में बि विढ़ण जी ज़रूरत रखनि था पिया सिंधी माण्हू मुस्तक़बिल में बि विढ़ण जी ज़रूरत रखनि था पिया असां सूर्य बादशाह जो पैगाम विसारियो न आहे असां साईं जेम्स जो पैगाम विसारियो न आहे असां शहीद दौले दरिया ख़ान जो पैगाम विसारियो न आहे सजणे साणे कंहिं अणासीअ विसरे हेफ़ तनी खे होए वतन जन विसारियो जीअं सिंधु देश जीअं साईं जेम्स